सिनेमा के अपडेट कंदा तो उमरकोट में जागीर मोड़ भरिसां तेज़ रफ्तार डंपर मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो। हादसे के नतीजे में 3 ॼणा आजिल जो शिकार थिया। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। फ़ौतिन में आसिन भील, संदसि ज़ाल पठाणी ऐं अमर ॾसरा भील शामिल आहिनि। आगाह कयो अव्हांखे उमरकोट वेझो जागीर मोड़ भरिसां तेज़ रफ्तार डंपर मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो आहे। नतीजे में 3 ॼणा अजुल जो शिकार थी विया आहिनि। ॻोठ दोस्त मोहम्मद राजड़ जा रहवासी मुड़ुस ज़ाल ऐं माउ थॾे ते ई पहुची विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है, अव्हांखे अपडेट कंदा हलूं तो उमरकोट में हादसो पेश आयो आहे। हादसे जा तफ़सील वठंदासीं उमर सूमरो खां। जी उमर, हादसो कीअं पेश आयो? जी उमर, अपडेट कजो, हादसो कीअं पेश आयो? जी उमरकोट जागीर मोड़ धोरण वारो उमरकोट रोड है, उते जागीर मोड़ स्टॉप है। उते स्पीड में ईंदड़ डंपर जेको है लोडर, वो एक मोटरसाइकिल घर भातियुनि जे सवार 3 माण्हुनि जे सवार ते चढ़ी वियो। 3 घर भाती थॾे ते ई फोत थी आहे, जॾहिं त हिकु मासूम ॿारड़ी जेका आहे उहा मौजूदाना तौर बची वई ऐं जेके फोती आहिनि उन्हनि जा लाश जेके आहिनि उहे उमरकोट सिविल अस्पताल हंधा विया आहिनि ऐं अञा ताईं डंपर तेविल में न वरितो वियो आहे, उहो फरार थी चुको आहे। ड्राइवर ऐं जेका उहा टकर अंदर जेका गाॾी आहे उहा, जॾहिं त ॿिए पासे उहे ॻोठाणा जेके आहिनि उहे भील बिरादरी सां तालुक़ु रखनि था। उहे दोस्त मोहम्मद राजड़ जे ॻोठ जा रवासी आहिनि जेके उमरकोट वञी रहिया हुआ। क्रॉसिंग कंदे डंपर चढ़ी वियो। जेके 3 घर भाती, हिकु ज़ाल मुड़ुस ऐं हिकु मासूम छोकिरो, 3 फोत थी चुका आहिनि, जिन जो लाश पोस्टमार्टम लाइ उमरकोट सिविल अस्पताल आंदो आहे। जी ठीकु आहे उमर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।